बोलो सियावर रामचंद्र की। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान की। आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी। आयो 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 पुरुषोत्तम मैनो भागन साथी। पंहिंजो जीवन सफल बणायो, पंहिंजो जीवन सफल। आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी। आयो 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 पुरुषोत्तम मैनो भागन साथी। पुरुषोत्तम नाव धणीअ जो पाण प्रभु जण आयो। पुरुषोत्तम नाव धणीअ जो पाण प्रभु जण। पुरुषोत्तम में नाम कमाए लोक परलोक बणायो। पुरुषोत्तम में नाम कमाए लोक परलोक। आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी। आयो 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 पुरुषोत्तम मैनो भागन साथी। हर टी साले अचे हमेशा तंहिंखे की न भुलायो। हर टी साले अचे हमेशा तंहिंखे की न भुलायो। सत कर मन सां मौज मचाए पंहिंजो शान वधायो। सत कर मन सां पंहिंजो शान वधायो। जग में पंहिंजो शान। आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी। आयो 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 पुरुषोत्तम मैनो भागन। सारो मैनो सारी संगत या पंहिंजो शान वधायो। सारो मैनो सारी संगत या पंहिंजो शान। पंहिंजो पाण मल्हायो। पंहिंजो तन मन धन जी सेवा करे जंहिं वाजो वारो वजायो। तन मन धन जी सेवा करे जंहिं वाजो। जग में वाजो वारो वजायो। जग में आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी। आयो 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 पुरुषोत्तम मैनो। विश्राम धाम जे गुर मंदिर में पंहिंजो शीस झुकायो। विश्राम धाम जे गुर मंदिर में पंहिंजो शीस। सिक शरदा सां अची उदासी चार पदारथ पायो। सिक शरदा सां अची उदासी चार पदारथ। चार पदारथ पायो। चार पदारथ आयो आयो
पुरुषोत्तम मैनो भागन साथी आयो 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 पुरुषोत्तम पंहिंजो जीवन सफल बणायो पंहिंजो जीवन सफल आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी आयो आयो दीनन दयाल थी सदा केरे पाल दीनन दयाल थी सदा ओ नंग नंग पाल ओ नंग नंग श्री कृष्ण मुरारी थी घेरे वारे धारी आए बांके बिहारी घेरे वारे धारी आए सब चवन बने वारी सब रची रस जय प्यारी थी मथुरा में जायो सब बंद बनी आयो अची गोकल वसायो वृंदावन गौचारी थी द्वारका जो नाथ आए नाथन अनाथ द्वारका जो नाथ आए दे भक्तन के साथ चवे सृष्टि सारी थी जसोदा जो बाल के चवन नंदलाल जसोदा जो बाल आए गाय ने जो ग्वाल जीव जंत सुखकारी थी देव के जो लाल वसुदेव क्यों कमाल देव के जो लाल मटे आयो पंहिंजो बाल कई लीला जय न्यारी थी गीता जो ज्ञान सब जाने तो जान पढ़े बार बुढ़ो जवान विश्व सारी जय तारी थी जेको धारे थो ध्यान तंहिंखे मिले भगवान पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उचारी थी महिमा संत ने उचारी थी महिमा भक्त ने उचारी थी भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान याद उदासी जो करे पाए पद निर्वाण बोलो श्री कृष्ण देव की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब राम रमापत रूप तू दीन दयाल दयावान कृपा कंदे कमलापति मालिक तू मेहरबान कथा ॿुधो सब प्रेम सां धारे मन में ध्यान आस सब पूरन कंदो पुरुषोत्तम भगवान पूरन कंदो ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति शांति शांति। सासंग अति मान पौत्र महीनो ॾिनो आहे श्री पुरुषोत्तम महात्म जो
जैनी कथा श्री सूजी महाराज सोनकन के और भगवान विष्णु महात्मा नारद मुनि के वर्णन करी रहे हैं। काल ने 11 अध्याय में कथा जो वर्णन थी आयो, मेधावी ऋषि जी कन्या दुर्वासा ऋषि जो चवन न मने श्री पुरुषोत्तम जी निंदा कई और भगवान विष्णु जी भगवान शंकर जी वनी करके 9000 साल तपस्या कई, भक्ति कई। भगवान प्रसन्न तो थियो पर उन्हें कन्या के अहिड़ी सुमत आई, बुद्धि आई जो 5 दफ़ा भगवान खां पति 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 करे घुरियो। एक एक दफ़ो एक एक गुण वर्णन कयो। सूरवीर पति मिले, सुहिणो सुंदर मिले, जोधो जवान मिले, गुणवान मिले, ज्ञानी प्राणपति हुजे। भगवान शंकर तथास्तु खणी कयो और ॿुधायो त तोखे बराबरि 5 पति मिलंदा। अहिड़ो अनर्थ भई तो दुर्वासा जो अपमान कयो, तंहिं करके तोखे अहिड़ी बुद्धि मिली आहे, उनजो फल मिलियो अथई, पर तूं हमेशा सती थी रहंदी आहे, पतिव्रता रहंदी आहे, 5 पति हूंदे बि। हींअर वधीक कथा जो प्रसंग वर्णन थी रहियो आहे 12वें अध्याय में। मेधावी ब्राह्मण जे कन्या जो द्रौपदी जे रूप में जन्म वठी और 5 पांडवन के पति रूप में पाया। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। वर पाए शिव जो कन्या डाडो थी दिलगीर, चिंता ऐं सिमरण करे आखिर छॾियो शरीर। एक द्रौपद नाले राजा हो, सुखी जंहिंजो सारो समाजा हो। हुयो राज में सुख सारो धन जो, ॿियो आनंद हो सब जीवन जो। करे दान धर्म पियो रोज नवा, मां कहिड़ा चई पियो कहिड़ा चवां। ठाया के शिवाला मंदर हुआ, ठाया के शिवाला ॿिया बाग बगीचा सुंदर हुआ। पर चिंता हुई हिक राजा खे, पर संतान संधी महाराजा खे, संतान संधी महा। कयो यज्ञ उन्हीअ खे पाण लाइ, कयो यज्ञ उन्हीअ खे पाइण, पंहिंजे वंश खे अॻिते वधाइण लाइ, पंहिंजे वंश खे। कंदे यज्ञ मां कन्या परगट थी, कंदे यज्ञ मां कन्या परगट। रखियो नालो द्रौपदी तन झट थी, रखियो नालो द्रौपदी तन थी वॾी त राजा कयो स्वंवर। चयो धीअ जो थींदो उहो ई वर, चयो धीअ जो थींदो उहो ई, चयो धीअ जो थींदो उहो ई वर। पाशो ॾिसी जो कड़ाह में हाणे मछलीअ खे तीर, वञी लॻे अख सॼीअ में सोई सम्झो वीर। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको, भगवान जो शंकर जो ॾिनल वरदान ॾिसो कीअं थो सत्य थिए पियो। कन्या वर्त पातो, मन इच्छित पर ॾाढो दिलगीर थी भई 5 पति संसार वारा छा चवंदा, ॾाढी चिंता हुई। आख़िर इन चिंता में जीअं तो हिन मिथ्या संसार जो नियम आहे, जो आया सो चलसी। सभु कोई आई वारी, हिन जो बि वारो आयो, शरीर छॾियो। सिमरण तो कंदी रही आख़िरीअ ताईं, भगवान जो सत्य करके भाणो मञियो। हॾां श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको, द्रुपद नाले राजा हिन संसार में थियो आहे। द्वापर युग में तमामु धर्मात्मा राजा आहे, सुखपूर्वक पंहिंजो राज कंदो हुयो। आनंद ई आनंद छायो हूंदो हुयो। धन पदार्थ संपत्ति खूब हुयो, जंहिंजो दान पुण्य धर्म नित नेम, भगवान जी पूजा, मंदिर ठाराइण, शिवाला ठाराइण, बाग बगीचा प्रजा जे लाइ सुख ख़ातिर ठाराइण।
पर हिकिड़ी चिंता राजा खे पई सदाईं सताईंदी हुई, संतान जी। संतान कोन हुई। उन्हीअ खे पाइण जे लाइ कंहिं सुशील ब्राह्मण जे द्वारा उनखे महानदार बणाए करके और यज्ञ जो आयोजन कयो। बोलो श्री यज्ञ पुरुष भगवान। भाई मुंहिंजो वंश तो वधे। हर कंहिंखे इहा गणती हूंदी आहे भाई पुत्र संतान थिए त वंश वधे, पितरनि खे पाणी ॾिजे। ऐं जे वंश वधाइण जे लाइ इहो आयोजन कयो और बराबरि यज्ञ मां हिकिड़ी कन्या प्रकट थी, जंहिंजो नालो राजा द्रौपदी रखियो। वॾी थी, स्वयंवर लाइक़, शादीअ जे लाइक़ थी तो राजा स्वयंवर रखियो। भाई सुंदर तमामु सिकील दी, इकलौती दी आहे, तमामु चंड जे जहिं सुहिणी आहे, हुनजो स्वयंवर रखियो। अॻे राजाऊं स्वयंवर रखंदा हुया त भाई कोई शर्त अहिड़ो रखी करके उनखे जेको राजकुमार पूरो करे या को राजा पूरो करे त उनखे पंहिंजी कन्या परणाए ॾींदा हुया। राजा बि स्वयंवर रखियो त भाई उहो ई हिन जो वर थींदो, पति थींदो, जेको तेल जे कढ़ाईअ में मथे टंगियल मच्छीअ जे पाछे खे ॾिसी करके और उन जे अख में तीर छॾींदो, पर उहा मच्छी बि मथे टंगियल गोल गोल फिरंदी रहंदी और हेठि पाशो ॾिसंदो और मथे तीर छॾींदो। अहिड़ो शर्त राजा रखियो। चारे राम। सब जोधा जवान हाराए विया, कई खल्क में पाण खिलाए विया, पर की न वरियो कंहिंजे बि हथां, कई कृपा कृष्ण अर्जन मथां। झट जीत करे आया माता वटि, चयो माता की न की आयो घटि। चयो अर्जन ॿुध माता मुंहिंजी, मां ॻाल्हि करियां थो अॼु पंहिंजी। मां शइ अॼु हिकु आंदी आहे, जा ॿियनि भाउरनि खे बि न आहे। ॿुधी माता झटपट ईअं चयो, सभु भाउर पंज ई भाग कयो। सभु वचन प्रभुअ जा पूरा थिया, उहे की न कॾहिं की अधूरा थिया, उहे की न कॾहिं की अधूरा। कई बाज सची कृष्ण उन ते, कई बाज सची कृष्ण, अहिड़ी की न कॾहिं थी ॿिए कंहिं ते, अहिड़ी की न कॾहिं थी, अहिड़ी की न कॾहिं थी ॿिए कंहिं ते। परसन थी पोइ द्रौपदा, सत कया पंज पति, रहंदे आश्रम गृहस्थ में, ॼण थिया जति सती, ॼण थिया जति। हरे राम। श्री सूजी महाराज चवनि था त हे सोन को भगवान विष्णु चवे थो त हे नारद, उन स्वयंवर सभा में केतिरा ई राजाऊं, राजकुमार, योद्धा, जवान अची करके पहुता। भला द्रौपदीअ जी सुंदरता जी हाक सॼे संसार में छायल हुई। जॾहिं इहो निमंत्रण मिलियो तो सभई अची करके पहुता। भई असां द्रौपदीअ जो वर्णन कयूं। योद्धा, जवान, राजकुमार खल्क अची करके गॾु कई। केतिरनि ई तो पंहिंजो हुनुर आजमायो, पर खल्क में ख्वारी कराए विया, पंहिंजो पाण खिलाए विया, छोकी इहो शर्त उन्हनि पूरो कन कयो। सभु हराईंदा विया, पर भगवान कृष्ण जी आशीर्वाद हुई पंहिंजे प्यारे भक्त अर्जुन जे मथां। और गुरु द्रोणाचार्य जी हुन खूब सेवा कई हुई और शस्त्र विद्या उन खां सिखी हुई। तमामु धुरंधर तीरंदाज हुयो अर्जुन। गांडीव धनुषधारी जंहिंखे चइबो हुयो, गांडीव धनुष हुयो उन जे हथ में। चारे राम। अहिड़ी कृपा थी जो बराबरि उन सभा में आयो
और वो शर्त राजा द्रुपद जो बराबर पूरो कयो। मच्छी घुमंदड़ जो पाछो हेठि कड़ी तेल जे कढ़ाईअ में ॾिठो और तीर कमान मथे छॾियो। ॾिसो कहिड़ी विचित्र लीला आहे, कहिड़ो शर्त रखियल हुयो, कंधु हेठि और तीर मथे छॾिणो आहे, और उहो बि घुमंदड़ मच्छीअ जे अख में। उहो बि अर्जुन इन कला में तमामु प्रवीण हूंदो हुयो, बराबरि उन जे अख में वञी करके तीर लॻो, शर्त पूरो थियो। झटपट उन्हनि जो द्रौपदीअ सां संग लाॻापो थियो। हरे राम। उन वक़्तु 5 ई पांडव और संदन माता बनवास में रहंदा हुया। 5 ई भाउर द्रौपदीअ खे साण वठी करके अची पहुता, कुटिया में रहंदा हुया। ॿाहिरियां ई अर्जुन दर खड़काए करके माता खे, कुंती माता खे चयो, माता दर खोल झटि कर, अॼु मां अहिड़ी शइ इनाम में खटी आयो आहियां जो ॿियनि भाउरनि खे बि कोन्हे का। हरे राम। भला माता जो आनरो, पुट त उनखे सभु प्यारा आहिनि, सुधरियल हुजे या खरियल हुजे, माता खे ॿई पुट ॿिन्हिनि अखियुनि जे तारनि जे समान लॻंदा आहिनि। माता जो ॿुधो, ॿियनि खे कोन्हे, दर खोलियईं कोन। चङो पुट, तूं अकेलो न पर 5 ई विराए खणो। हरे राम। दर जो खोलियो। अर्जुन चवणु लॻो, हे माता छा कई? पर हाणे उहे माता जा आज्ञाकारी हुया पुट, भई हे तो ॾिसे त हाँ घटि में घटि, पुट हाणे मूंखे कहिड़ी ख़बर, तो चयो मां शइ खटी आयो आहियां इनाम में, हाणे स्त्री कॾहिं खटी अचिबी आहे? ॿुधाए त हाँ उहो घटि में घटि अॻु में ई तो अखर अहिड़ा ॻाल्हाया, हाणे मुंहिंजा वचन तो निकिरी विया आहिनि। 5 ई पांडवनि उहे माता जा वचन सत्य कया। माता असां सभई तुंहिंजी आज्ञा अनुसार पालन कंदासीं। 5 ई पांडवनि जो विवाह थियो द्रौपदीअ सां। बोलो श्री कृष्ण भगवान। पर भगवान कृष्ण जी आशीर्वाद हुई, अहिड़ी ॿिए कंहिं ते बि आशीर्वाद उन वक़्तु कोन हुई। द्रौपदी बि प्रसन्न थी। 5 पति तो कया, भगवान शंकर जा वचन बि पूरा थिया जो उनखे वचन ॾिनो हुयो, वरदान ॾिनो हुयो। गृहस्थ आश्रम जो पालन तो कयो 5 ई पांडवनि और द्रौपदीअ, पर हमेशा जती और सती बणिया रहिया, कामुक कोन हुया। और द्रौपदी भी पतिव्रता जे कतार में लिखी वेंदी आहे। बोलो श्री कृष्ण भगवान। चयो कृष्ण बुध तूं द्रौपदा, जेकी बन में आई आपदा, सब दूर थींदी सुख शांत सां, तूं विरत रखज एकांत सां, थो ॼाण पुरुषोत्तम महीनो अचे, थो ॼाण पुरुषोत्तम। रखो सिक ऐं शरदा साण सचे, रखो सिक ऐं शरदा, करतार कंदो दुख दूर थींदा, ऐं कष्ट सभई का पूर थींदा, ऐं कष्ट सभई। चई कृष्ण बि पोइ हलियो वियो, चई कृष्ण बि पोइ हलियो, सब पांडवनि गॾिजी विरत कयो, सब पांडवनि गॾिजी, सुख साण सभई घर आया वरी, पुरुषोत्तम वारी ॻाल्हि फरी, पुरुषोत्तम वारी ॻाल्हि फरी। पूरो प्रसंग कन्या जो थियो 12 अध्याय, चवे उदासी पाण थो ईश्वर थे सहाय। बोलो श्री कृष्ण देव की जय। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको कीअं उहे जती सती बणिया रहिया, जो 5 ई पांडव द्रौपदीअ सां विवाह करण खां पोइ नियम बणाए छॾियऊं। पांडवनि जो अलॻि अलॻि महल हुयो 5 ई जो, और साल में थींदा आहिनि 12 महीना।
ॿ महीना मुक़ररु कयूं भई द्रौपदा हिक हिक भाउ जे महल में रहंदी, बाक़ी 2 महीना वरी उनखे आराम, 10 महीना भाउरनि विराए खयां और 2 महीननि जे लाइ वरी उनखे अलॻि महल ठाराए ॾिनो। त अहिड़ीअ तरह 12 ई महीना नियम सां रहंदा हुआ और इहो नियम बणायूं भई जंहिं वक़्तु जंहिं भाउ जो वारो हुजे उन महल में जेकॾहिं द्रौपदी वेठी आहे रहे थी पई तो ॿिया भाउर उन जे महल में दाख़िल न थियनि बिना आज्ञा जे। चारे राम उन महल मां ॿाहिरि निकिरे पोइ उन सां ॻाल्हाइनि ॿोलाइनि, पर 2 महीननि ताईं उन भाउ जे महल में उहे 4 भाउर न वञनि। इहो नियम बणाए छॾियऊं, जंहिं करके उहे गृहस्थ आश्रम पालन कंदे बि सदाईं जती सती बणिया रहिया। भगवान कृष्ण द्रौपदीअ जो इहो पूर्व जन्म जो वृतांत ॿुधाईंदे वन में पांडवनि खे आथत और धीरज ॾिनो और चवणु लॻो त हे प्यारा, हाणे जेको तव्हांखे वन जो कष्ट भोगणो पियो आहे सो हाणे तव्हांजो अहिड़ीअ तरह दूरि थींदो। ही पुरुषोत्तम महात्म अची रहियो आहे जंहिंजो सारे जगत में तमामु ई उत्तम महात्म आहे। उन जो विर्त रखो तव्हां श्रद्धा धारण करके और नियम पालन कयो, दान पुण्य कयो त परमात्मा तव्हांजा सभु दुख दूरि कंदो और ही कष्ट काफ़ूर थी वेंदा। वन जा जेके भी तव्हांजा दुख सूर आहिनि से जल्द लही वेंदा। भगवान कृष्ण वन में अची करके इहो उन्हनि खे ॾसु ॾेई वियो और द्रौपदीअ जे पूर्व जन्म जी कथा ॿुधाई और पुरुषोत्तम जी महिमा बि वर्णन करे ॿुधाई। भगवान मोकिलाए करके हलियो वियो हेॾां पांडवनि भगवान जी आज्ञा मञी और वक़्तु अनुसार जॾहिं जो कि 33 साले पुरुषोत्तम महीनो ईंदो आहे, वनवास में हू 12 साल हुया। चारे राम बराबरि उन समय ते जॾहिं पुरुषोत्तम महीनो आयो तो बड़े प्रेम और श्रद्धा सां उन्हनि पांडवनि पुरुषोत्तम महीने जो विर्त भी रखियो। सारो ही महीनो नितनेम सां प्रातः काल उथी करके स्नान पाणी कयो और विधि अनुसार विधि विधान सां उन जो नेम पूरो करे भगवान खे ॿाॾाईंदा रहिया, जंहिंजे करके उन पुरुषोत्तम जी आशीर्वाद उन्हनि जे मथां थी और भगवान जी आज्ञा भी मञूं। बोलो श्री कृष्ण भगवान। और जल्दी उहे वनवास जा ॾींहं पूरा करके 13 साल उन्हनि खे भोगणो हुयो अज्ञातवास जो जॾहिं जुआ खेॾी हूं, सभु पंहिंजो धन संपदा राज हारायो, द्रौपदी भी हाराई हुई। जंहिं वक़्तु द्रौपदीअ जी उन भरीअ सभा में अपमान करण जे लाइ दुर्योधन दुशासन खे चयो हुयो त भई हिन जी साड़ी लायोसि, तॾहिं भगवान अची करके उते उन जी रक्षा कई हुई, पैज रखी हुई साड़ी बणिजी करके। बोलो श्री श्याम सुंदर भगवान। उन खां पोइ उन्हनि खे शर्त ॾिनो वियो त भई हाणे तव्हां सभु कुझु हारायो आहे, हाणे वञो 12 साल वनवास भोगियो और 13 साल अज्ञातवास, माना 13 साल में तव्हां अहिड़ीअ तरह लिकी करके रहंदा जो भाई कोई भी तव्हांखे सुञाणे न सघे। जेकॾहिं कंहिं असांजे कासिद सिपाहीअ या भाउर सुञाणे वरितो त तव्हांखे वरी 12 साल ॿिया वनवास भोगणो पवंदो। पर ॾिसो पुरुषोत्तम जी अहिड़ी कृपा थी जो हिकिड़ो साल अज्ञातवास भोगे, 12 साल वनवास और 13 साल अज्ञातवास भोगे करके सुखपूर्वक वरी अची करके पंहिंजे मुल्क में पहुता। या सब पुरुषोत्तम महीने जी आशीर्वाद उन्हनि जे मथां थी जो वो विर्त उन्हनि जो फरी वियो। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। अहिड़ीअ तरह भगवान श्री कृष्ण उन मेधावी ऋषिअ जे कन्या जो प्रसंग पूरो थियो और जाकी द्रौपदीअ जे रूप में अची करके 5 पांडवनि खे प्राप्त कयो। भगवान शंकर जो भी वरदान पूरो थियो। हिते इन कथा सां गॾु ई 12हों अध्याय समाप्त थियो। ईश्वर कीअं परमात्मा सभिनी सां सहाय थो थिए पियो, जंहिंमें को फंद फेर कोन आहे। चारे राम भगवान में को भी भेदभाव कोन्हे को कंहिंजे भी प्रति, बस मनुष्य जे पंहिंजे पंहिंजे कर्म जो फल उन्हनि खे भोगणो थो पवे पियो। हाणे कन्या जे मथां भगवान जो को वैर कोन हुयो त भई उनखे मां 5 पति ॾियां, पर कन्या हाणे पंहिंजो वचन ईअं उच्चारण कयो, दुर्वासा ऋषीश्वर जो अपमान, पुरुषोत्तम महीने जी निंदा, उनखे न मञणु, जंहिंजे फलस्वरूप उनखां उनजे मुख मां वचन ई अहिड़ा निकिरी विया। चारे राम जो उनखे 5 पति प्राप्त थिया, पर तंहिं हूंदे भी भगवान शंकर उनखे आशीर्वाद ॾिनी त भाई तूं दिलगीर न थी और तूं 5 पति अहिड़ा प्राप्त कंदीअ जो तोखे उन
जीवन में कंहिं बि प्रकार जो दुख कष्ट न थींदो और संसार में तुंहिंजो नालो अमर थींदो, तोखे जस जी प्राप्ति थींदी। चओ हरे राम। बदनामी न थींदी, कोई भी संसार में तोखे ॾोरापो न ॾींदो और तूं सती जती थी करके रहंदी। इहो वरदान भी तो प्राप्त थी वियो द्रौपदीअ खे। चओ हरे राम। तंहिं करके पंहिंजे कर्म जो फल सभु कंहिंखे भोगणो थो पवे पियो, पर जेकॾहिं संतोषी माण्हू आहे, भॻवान में विश्वास रखंदड़ माण्हू आहे और सच्ची श्रद्धा और सेवा तो करे पियो, तो उनजो उहो कर्म भी ॼणो अहिड़ी तरह तो बणिजी वञे जो उनखे ॼण वरदान रूप तो थी वञे पियो। उन कन्या खे वर अहिड़ो त मिलियो, पर जीअं उहो पूरो थियो, 5 पति तो पाता, पर ॼण तो वरदान रूप थी वियो। भगवान जी आशीर्वाद सदाई पांडवनि जे मथां रहंदी हुई और उनखे संसार जो अपमान सहणो न पियो, अपजस न थियो 5 पति पाए करके भी। तंहिं करके चइबो आहे भाई माण्हू वचन सोचे समझी करके कढे। चओ हरे राम। ॿिए जो अपमान न करे, जस करे, आज्ञा जो पालन करे वॾनि जी, न तो अज खुद ही कुदरत अहिड़ो खेल रचाए थी पई जो उनजे कर्म जो फल उनखे पाण भोगणो थो पवे पियो। वचन अहिड़ा निकिरी विया न, मत अहिड़ी अची वई, सुमत। चओ हरे राम। ही श्री रामायण जो पाठ साहिब रखियल आहे केतिरनि ॾींहंनि खां वठी करके इन श्री पुरुषोत्तम माह में नवान पारायण, जंहिंजी कथा आहे रामायण जी। तुलसीदास महाराजन इहो रामचरित्र मानस रचियो आहे। 3 भाउर हुया, रावण, कुंभकर्ण, विभीषण। प्रसंग ईंदो आहे भाई 3 पहिरियों विया हुया तपस्या करण जे लाइ, भाई ब्रह्मा जी तपस्या करके वरदान वठी अचूं। चओ हरे राम। मन में आस कहिड़ी रखी विया, रावण जे मन में हुई त भाई मां अमरता जो वरदान प्राप्त कयां। कुंभकर्ण में मन जी आश हुई, तमाम उनजो शरीर विशालकाय हूंदो हुयो। चओ हरे राम। तमाम वॾो देह, हाथीअ खां भी वॾो, पर पंहिंजे शरीर अनुसार वीचार कई मां भगवान जी तपस्या कयां, हाणे ॿियो छा घुरां, बल तो मूंखे एॾो आहे जो कंहिंखे भी कोन हूंदो, पर हाणे शरीर खे खाधो खपे, मां भगवान खां वरदान वठंदुसि 6 महीना वेही करके खावां ड्रॉ करे, और पोइ हिकु ॾींहुं आराम सां निंड कयां सॼो ॾींहुं। इहा मन में आस रखी करके वो तपस्या करण जे लाइ हलियो। और विभीषण 3 भाउ हुयो, वो तमाम धर्मात्मा और भगवान जो भक्त थियो आहे। उन वीचार कयो भगवान मुंहिंजे मथां प्रसन्न थियो त मां उनखां भगवान जी भक्तिअ जो वरदान घुरंदुसि, उन्हनि जे चरणनि जी ध्यान, चरणनि जो ध्यान घुरंदुसि। 3 भाउर विया गॾु, बराबरि ब्रह्मा। हाणे कोई भी तपस्या कंदो, माण्हू हुजे, मिरूं हुजे, दैत हुजे, भगवान खे तो दर्शन ॾियणो आहे। घोर तपस्या कयूं, दैत तो हुया। चओ हरे राम। पहिरियों तो ब्राह्मण रूप हुया, पर पोइ पंहिंजे कर्म जे करके उन्हनि खे दैत कोठियो वियो। हुया ब्राह्मण, ब्राह्मण पुत्र हुया, 4 वेद रावण ॼाणंदो हुयो। भगवान प्रसन्न थियो, ब्रह्मा जी अची करके पहुतो। चओ हरे राम। रावण वरदान घुरियो भाई अमरता जो, भाई अमरता तो वरदान नियम आहे ही कोन कुदरत जो, जेको आयो आहे उनखे मरणो आहे, इहो वरदान तो कंहिंखे भी न मिलंदो आहे, ॿियो कुझु घुर। तो उनखे वरदान में मिलियो, चङो भला अमृत जो कलश मुंहिंजे नाभीअ में रखियो वञे त घटि में घटि ओसि ताईं तो मां जीअरो रहंदुसि। ब्रह्मा जी वरदान ॾिनो, तथास्तु चई भाई जेसि ताईं इहो अमृत तुंहिंजे नाभि कुंड में आहे कलश, तेसि ताईं तूं न मरंदे। जॾहिं इहो सुकी वियो, कोई अहिड़ो शक्तिशाली पैदा थियो जोधो जेको उन अमृत खे सुकाए सघे, त पोइ तुंहिंजो मौत ज़रूरु थींदो। रावण संतोष कयो, ठीकु आहे, ॾिसां थो केरु थो सुकाए अमृत खे। कुंभकर्ण जे लाइ वीचार कयूं देवताउनि, ॾिसां हे 6 महीना जो खाईंदो त धरतीअ जा सभु जीव खाई पूरा करे छॾींदो। ऐं दैत जो थियो, मिरूं, पशु, पखी, जंहिंखे वणंदुसि खाई वेंदो। 6 महीने में तो दुनिया ई चट थी वेंदी, कोई बचंदो ई कोन। चओ हरे राम। माता सरस्वतीअ खे देवताउनि प्रार्थना कई त हे माता हिन जी ज़ुबान ते वञी करके वास कर, छो जो ज़ुबान ते हर कंहिं जीव जे सरस्वती थी वसे पई। सरस्वती सुरनि जी कंठ जी अधिष्ठात्री आहे, माता आहे। तंहिं करके भाई कंहिंजा
सुरीला हूंदा आहिनि न, ॻाइण में तमामु सुंदर हूंदो आहे, त सॼो संसार उनखे चवंदो आहे भई हिन जे मथां माता सरस्वतीअ जी आशीर्वाद आहे, जो हिन जो अहिड़ो कंठ सुरीलो आहे। बोलो श्री माता सरस्वतीअ की। माता सरस्वती अची करके हुनजे ज़बान ते वास कयो। जंहिं वक़्तु ब्रह्मा जी चयो भाई झटि घुर, भाई मूंखे देरि थी थिए, जल्दी कर, वरदान घुर। कुंभकर्ण जो वारो आयो तो कुंभकर्ण तड़ तकड़ में वचन कढिया भाई मां हिकु ॾींहुं खावां 6 महीना सुम्ही पवां, उबतो चई वियो। चारे राम ब्रह्मा जी बि चयो तथास्तु, झटपट खणी वरदान ॾेई छॾियो। अरे पोइ यादि आयो भाई त मां उबता अखर चई छॾिया, 6 महीना मूंखे खाइणो हुयो त 6 महीना सुम्हण जो चई छॾियो, हिकु ॾींहुं सुम्हणो हुयो त हिकिड़े ॾींहुं खाइण जो चई छॾियो। न ब्रह्मा जी महाराज मूंखे ईअं न चवणो हूंदो, बेटा हाणे जेको वचन चई मां तथास्तु चई छॾियो, वरदान पूरो थी वियो। और विभीषण जे मन में जेका आस हुई उहो ई वरदान घुरियो। तो ॾिसो भॻवानु हुन जे मन जे फेर में कुझु आंदो ई कोन। हुन जीअरे रहण जी ॻाल्हि कई तो भॻवानु हुनखे फेराए छॾियो, हिन पंहिंजे खाइण जो वरदान घुरियो तो उनखे बि भॻवानु फेराए छॾियो। पर विभीषण जे मन में सत्यता हुई, भक्तीअ जो चाह हुयो, तो ॾिसो हुन जेको चाहियो उहो ई हुनखे वरदान मिलियो और भॻवान जी भक्ति प्राप्त कई विभीषण और पंहिंजो मोक्ष कयो। तो जेकॾहिं भावना सुठी आहे, सची आहे, चवंदा आहिनि न भई जंहिंजे मन में सत्यता आहे तो भॻवान बि उन्हीअ सां साण हूंदो आहे, पर जेकॾहिं मन में खोट आहे तो भॻवान बि उनखे साथ न ॾींदो आहे। चारे राम। तो भाई वचन अहिड़ा आहिनि, माण्हूअ खे सोचे सम्झी करके ॻाल्हाइणु घुरिजनि। हिते हिन कथा सां गॾु ही 12हों अध्याय समाप्त थियो। 13हों अध्याय में सुभाणे राजा दृढ़धनवा खे हिकु तोते जो उपदेश ॾियण बाबति प्रसंग वर्णन थींदो, जो कि सुभाणे ॿुधायो वेंदो। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। हींअर प्रेम सां प्रसाद बि वठो और भगवान शंकर जो ही प्रार्थना भरियो शब्द भी चवायो। शिव शंकर तुंहिंजी महिमा अपर अपार, शिव शंकर तुंहिंजी महिमा भगतन खातिर खुलल सदाई, तुंहिंजो रहे थो द्वार, तुंहिंजो रहे थो। शिव शंकर तुंहिंजी महिमा अपर अपार, शिव शंकर। दान में दाता रावण खे तो ॾिनी सोन जी लंका, दान में दाता रावण खे तो टिनी लोकन में भोला भंडारी, तुंहिंजा वजन पिया डंका, टिनी लोकन में भोला भंडारी, तुंहिंजा वजन पिया। मन जो मुरादूं पूरियूं करे तूं, मन जो मुरादूं पूरियूं करे, सब ते करी उपकार, सब ते करी उपकार। शिव शंकर तुंहिंजी महिमा अपर अपार, शिव शंकर तुंहिंजी भगतन खातिर खुलल सदाई, तुंहिंजो रहे थो द्वार, तुंहिंजो रहे थो। शिव शंकर तुंहिंजी महिमा अपर अपार, शिव शंकर। भस्मासुर खे वर ॾेई तो पाण कई हुई लीला, भस्मासुर खे वर ॾेई तो पाण बचाइण खातिर भोला कई कया तो हीला, पाण बचाइण खातिर भोला कई कया तो। विष्णुअ पंहिंजी लीला सां, विष्णुअ पंहिंजी लीला सां करे छॾियो उद्धार, करे छॾियो। शिव शंकर तुंहिंजी महिमा अपर अपार, शिव शंकर तुंहिंजी
भगतन खातिर खुलल सदाई, भगतन खातिर खुलल सदाई, तुझो रहे थो द्वार, तुझो रहे थो शिव शंकर तुझी महिमा अपर अपार। शिव शंकर देवन दैतन मिली करे हो संरख जाम विलोड़ियो, देवन दैतन मिली करे हो संरख जाम विलोड़ियो, संरख जाम विलोड़ियो। जहर कंठ में करे तो धारण, जहर कंठ में करे तो सब साना तो जोड़ियो, सब साना तो नीलकंठ प्यो नालो जग में, नीलकंठ प्यो नालो जाने नर है नार, जाने नर है। शिव शंकर तुझी महिमा अपर अपार, शिव शंकर तुझी भगतन खातिर खुलल सदाई, भगतन खातिर खुलल सदाई, तुझो रहे थो द्वार। शिव शंकर तुझी महिमा अपर अपार। भगतन खातिर महादेव तो जटा में गंगा धारी, भगतन खातिर महादेव तो राजस गरजे पुटन खितारे, राजस गरजे जय जय कई चौधारी, जय जय कई राजस गरजे पुटन खितारे, जय जय कई चौधारी, राजस गरजे पुटन खितारे। जयते तुझी मेरा उदासी, जयते तुझी मेरा उन जो बेड़ो पार, उन जो बेड़ो। शिव शंकर तुझी महिमा अपर अपार, शिव शंकर तुझी भगतन खातिर खुलल सदाई, भगतन खातिर खुलल तुझो रहे थो द्वार, तुझो रहे थो। शिव शंकर तुझी महिमा अपर अपार, शिव शंकर तुझी शिव शंकर तुझी महिमा अपर अपार, शिव शंकर तुझी। बोलो श्री शंकर भगवान। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवर्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। मंगलं भगवान् विष्णुं मंगलं गरुडध्वज मंगलं पुंडरीकाक्ष सर्वमंगलाय तनोहरि। बोलो हिंदू सनातन धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का। बोलो श्री गंगा मैया, बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। आयो लाल कयो झूल।